अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 18 फेबररी ऐं 10:30 थिया आहिनि सुबुह जा। मुंहिंजी कम वारी मासी अञा न आई आहे। हाणे मां सख़्तु परेशान आहियां छो त हुनजो ॿारु बीमार हो त मां चवां थी अलाह ख़ैरु करे हुनजे बचनि जे सिर ॾे, अलाह से हुन बचा हुनखे बख़्शे ॾे। सो बहरहाल मां 10:30 बजे ताईं त आराम सां वेठी रहियमि ऐं नाश्तो वाश्तो कयमि, ॿार हलिया विया। उन खां पोइ कुझु सुस्ती कयमि, इलाही सारा कमेंट्स जमा थी विया कल्ह वारे ब्लॉग ते, उन्हनि जा जवाब ॾिनमि। ॿियो त कल्ह जॾहिं हितां वणु कटियो त हिन मां एॾी मिटी निकिती जो तव्हां सोचे बि नथा सघो। त हाणे मां सोचां थी हितां जी मां अॼु कुझु सफ़ाई बि कयां, प्लांट्स खे पाणी बि ॾियां। इलाही ॾींहंनि खां मतिलबु 2 ॾींहंनि खां न ॾिनो आहे, इलाही ॾींहं त नथो थी सघे। सो मिटी एॾी पइजी वई आहे शयुनि ते जंहिंजी हद न आहे। त कोशिशि कयां थी त कुझु हिते कमु करे वठां। ऐं हीअ 2 स्टूल वठी आई हुअमि, हीअ बि अञा ताईं हिते ई हेठि पिया आहिनि, मां हिननि खे का प्रॉपर जाइ न ॾिनी आहे। सो कुझु न कुझु हाणे करण जी कोशिशि कंदमि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सुस्ती करे वेही त नथो सघिजे। तो कयां थी शुरूआति ऐं व्लॉग जी शुरूआति थी वई, ॾींहं जी शुरूआति अल्हम्दुलिल्लाह थियल आहे। अॼु असां वटि सॼो ॾींहुं लाइट बंदि हुई, सुबुह जो तक़रीबन 11:15 खनि वई हूंदी त आई सांझी जो 6:30 बजे। हाणे ॿुधायो त सॼे ॾींहं में इंसानु कुझु बि न करे सघे। ऐं हीअ ॾिसो हिकिड़ी ख़ूबसूरत विहाणे जी छव आहे। अॼु मूं वटि हिकिड़ी मुंहिंजे सब्सक्राइबर्स मां आई ज़हरा, उहा मुंहिंजे लाइ इहे गिफ्ट्स खणी आई। हीअ विहाणे जी हुरमिचे भरियल छव आहे, हिन जा हीअ टसल्स ॾिसो, हुन में ज़री बि गॾु गॾु विधल आहे, एॾो वणियो आहे मूंखे। ऐं मुंहिंजे वारनि जे लाइ हीअ हिकिड़ी चोटी बि खणी आई ऐं उन खां अलावा हिकिड़ी खणी आई हीअ रिली। सो मां ॾाढी ख़ुशि थियमि। आई त हुई पंहिंजे उहा कंहिं कम सां, असांजो चैरिटी जे सिलसिले में कुझु हिक ॿिए सां राब्तो हुयो ऐं असांजी सुञाणप यूट्यूब जे ज़रिए ई थी आहे। त हीअ आई त मुंहिंजे लाइ इहे गिफ्ट्स बि खणी आई। ऐं हुनजी नंढी भेण मूंॾे जेको आहे चॉकलेट बि मोकिलियो हिकिड़ो, जेको मां फ्रिज में रखी चुकी आहियां फ़िलहालु त, छो त उहो मुंहिंजे खाइण जहिड़ो न आहे। थैंक यू सो मच, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं हीअ मुंहिंजे लाइ मतिलबु हिकिड़ो तमामु वॾो तोहफ़ो आहे। मां हालांकि पाण रिलियूं ठाहींदी आहियां ऐं मूं वटि रिलियुनि जी का कमी न आहे, पर पोइ बि हिकिड़ी तमामु सुठी शइ मूंखे हुन गिफ्ट में ॾिनी आहे हीअ सभु शयूं। सो अलाह साईं हुननि खे ख़ुशि रखे, बेनता मां ख़ुशि आहियां। सो अॼु मूं वटि शेयर करण जे लाइ तमामु जेको आहे कुझु कोन्हे। सो हिन वीडियो खां पोइ तव्हां हाणे हिकिड़ी झलक ॾिसी वठो राजिया जी सॉन्ग जी, यानी पीउ जा हैडफ़ोन्स पाए ऐं कंप्यूटर जे कीबोर्ड खे कीअं थी उहा जेको आहे यूज़ करे पंहिंजे गाने जे लाइ, इहो तव्हां ॾिसी वठो। हा, ज़हरा जी नंढी भेण जेको मूंॾे जंहिं चॉकलेट मोकिलियो उनजो सुमेरा नालो आहे। थैंक यू सो मच सुमेरा, लव यू, थैंक यू। ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजो रिसाइक्लिंग वर्क। हीअ बास्केट आहे कार्डबोर्ड मां ठहियल ऐं हीअ हिकिड़ो स्टोरेज बिन आहे, इहो बि कार्डबोर्ड पाठे मां ठाहियो अथमि। ऐं हाणे अचनि थियूं हीअ सीडीज़, इन्हनि जा इहे कोस्टर्स ठाहिया मां मुख़्तलिफ़ मथां हुनजे मटीरियल यूज़ करे एंड मुख़्तलिफ़ डिज़ाइन। हीअ सीरियल जो दॿो आहे कॉर्नफ्लेक्स जो, उन मां मैगज़ीन होल्डर ठाहियो ऐं हिन जे मथां जेको गुल तव्हां डेकोरेशन में ॾिसो था, इहे कपिड़े जा गुल बि मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां। ऐं हीअ आहिनि काठ जूं ख़ाली ब्रांचिस जंहिंखे मुख़्तलिफ़ कलर ॾेई ऐं मां हिकिड़ी बोतल में डेकोरेट कयो। हीअ बर्ड हाउस बि गते मां पाठे मां ठहियल आहिनि, बर्ड्स रेडीमेड आहिनि, ठीकु आहे। हीअ ॿिया बर्ड हाउस इहे मुंहिंजे अङण में लॻल आहिनि, इहे गते मां ठहियल आहिनि पाठे मां। ऐं हीअ जेका तव्हां ॾिसो था ढक वारो हिकिड़ो बॉक्स, इहो मुंहिंजी उहा बास्केट आहे, उनजो हैंडल ख़राबु थी वियो। हीअ आहे मिल्क पाउडर जो केन, त इनखे मूं डिकोपाज कयो आहे। ऐं हीअ आहे आइसक्रीम जो कंटेनर, इनखे बि डिकोपाज कयो आहे। ऐं हीअ ख़ाली दॿो पाठे जो, उनखे डेकोरेट कयो अथमि ऑर्गेनाइज़र जे लाइ। ऐं हीअ बि दॿो पाठे जो दॿो आहे जंहिंखे मूं कवर कयो आहे ऑर्गेनाइज़ करण जे लाइ। हीअ पिज़्ज़ा वारे बॉक्स मां ठहियल ट्रे आहे जंहिंखे मां स्टेंसिलिंग कयो आहे, पेंट कयो आहे मथां, हिन जी डिटेल तव्हां ॾिसी सघो था त हीअ पाठे मां केतिरियूं ख़ूबसूरत शयूं ठही थियूं सघनि। हीअ 2 अॻियां ईंदियूं टेबलूं, इहे बि यकीन कयो त हीअ पिज़्ज़ा वारे बॉक्स मां ठहियल आहिनि। हीअ टेबल बि ऐं जेका अॻियां अचे थी हीअ बि केॾियूं ख़ूबसूरत आहिनि। हिनखे त मां कपिड़े सां कवर कयो आहे सॼो। ऐं हीअ आहिनि कॉफ़ी ऐं ड्रिंक्स जा जेके ख़ाली ग्लास रेस्टोरेंट तां ख़ाली थींदा आहिनि।
हीअ मुंहिंजो प्यालो मां हिननि खे रिसाइकिल कयो आहे, हिन में क्रैक पइजी वियो हो। ऐं हिन प्लेट जो हिकिड़ो टुकुर लही वियो, चिथड़ी लही वई, हिनखे मां फ्रेम ठाहे छॾियो, या रिसाइकलिंग आहे। हे मुंहिंजा ख़ूबसूरत ॾाढा ॿ प्यारा बॉल हुया जंहिंमें क्रैक पइजी विया। हीअ ग्लास हुया सुराइण मां स्कूल खणी वेंदा हुआसीं, हीअ असांजे पर्स में पिया हूंदा प्लास्टिक जा गिलास। हीअ प्यालियूं खीरणी वारियूं ढकणियूं ठूठियूं, इहे तव्हांजे साम्हूं मूं पेंट कयूं। ही बॉक्स, हिन में मुंहिंजूं लेसिस पयूं हूंदियूं आहिनि। ही शेल्फ पाठे मां ठहियलु आहे, इन जी वीडियो मौजूदु आहे। हीअ ट्रे हीअ बि पिज़्ज़ा जे बॉक्स मां ठहियलु आहे, जेका मां पंहिंजे कंहिं व्लॉग में शेयर कई हुई। हीअ ठिकर जूं कुल्फ़ी जूं प्यालियूं जेके रेस्टोरेंट तां तारीख़ खणी आयो त मां उन्हनि खे डेकोरेट कयो। हीअ पाठे मां ठहियलु बास्केट, इहा मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ऐं हीअ मुंहिंजो हिकिड़ो सॉक टेडी, हिकिड़ो जुराब हुयो, तारीख़ जो हिकिड़ो जुराब गुम थी वियो, उन मां ठाहियमि। हीअ न्यूज़पेपर मां बास्केट ठहियलु आहे, ऐं हेठां मैट बि जेको आहे बचियल कपिड़े जे टुकड़नि मां ठहियलु आहे। हीअ जार शीशे जा जेके जैम जा जार, उन्हनि खे मां जेको आहे पेंट कयो आहे। हीअ हिन में बटण पेंट थियलु आहे, हिन में रखियल बि मुंहिंजा बटण आहिनि। ऐं हीअ टई तव्हांखे हिते नज़र ईंदा, साइड में बटण बि पिया आहिनि। त हीअ मूंखे हमेशह शौक़ु रहियो आहे त मां इन्हनि शयुनि खे ॾाढे सुहिणे नमूने सां प्रॉपरली जेको आहे इस्तेमालु कयां। रिसाइकलिंग मुंहिंजो मोस्ट फेवरेट जेको आहे क्राफ्ट आहे। ऐं हीअ न्यूज़पेपर मां ठहियलु बास्केट आहे हिकिड़ी। इहे अञा इन्हनि जूं ॿिन्हिनि जूं मां वीडियोज़ न ठाहियूं आहिनि बास्केट्स जूं। हे खीर जे दॿे मां अंदरां जेको टिन फॉइल निकिरंदो आहे ॿारनि जे खीर मां, इन जा इहे मां सेखारे बि चुकी आहियां गुल। इहे इन्हनि जी वीडियोज़ जेका अवेलेबल आहे। ऐं हीअ जेको अॻियां अचे थो, इहो आहे हिकिड़ो प्लास्टिक जो ग्लास पुराणो। अॼु जो व्लॉग जेको आहे इंतिहाई अफ़रा तफ़री में ठहियलु आहे। सुबुह खां लाइट वियल हुई ऐं मुंहिंजो जेको प्लान हुयो त मां ॿाहिरि प्लांट्स धोईंदमि, उहे बि कोन थी सघिया, छो त ज़ाहिर मोटर न पियो हले। ऐं विच में महिमान आया, उन्हनि खे इहो चैरिटी जो सामान बि ॾियणो हो, जेको छोकिरी शादीअ जो। ऐं मुंहिंजे लाइ उहे गिफ्ट खणी आया। ऐं गिफ्ट्स तव्हां यकीन कयो, इन्हनि शयुनि जी मूं वटि कमी न आहे। ऐं न ई मां कंहिंमें उमेदु रखां थी त कोई मूंखे शयूं ॾिए, पर हू एॾे प्यार सां खणी आई। ऐं उन मुहबत जी का मोट न आहे, उन मुहबत जो को जवाबु न आहे। मूंखे ॾाढी बेइंतिहा ख़ुशी आहे। ऐं जॾहिं मां ॾिठुमि त हाणे अॼु शेयर करण लाइ मूं वटि कुझु बि न आहे, व्लॉग बि ठाहिणो आहे, कुझु न कुझु ज़रूरु मुंहिंजे प्यारनि ॾिसंदड़नि ताईं पहुचणु घुरिजे। त मां उहे तव्हां सां शयूं बि शेयर कयूं जेके गिफ्ट मूंखे अॼु मिलिया। ऐं राजिया जो नंढिड़ो वीडियो क्लिप हो जेको मां रोज़ु ॾिसंदी आहियां, उनखे ॾाढो हेडफोन्स पाए कीबोर्ड थी वॼाए कंप्यूटर जे कीबोर्ड खे हुन म्यूज़िक करे छॾियो। मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां हिन वीडियो खे, त मां सोचियो अॼु इहा बि तव्हां सां शेयर कयां। ऐं प्लस मां तव्हां सां शेयर कयो पंहिंजो रिसाइकलिंग वर्क। ठीकु आहे, जेके मां शयूं रिसाइकिल कयूं, इलाही कुझु अञा बाक़ी आहे, मां सभु न शेयर कयो आहे, पर कुझु डिफरेंट शयूं, कुझु डिफरेंट मटीरियल्स मां तव्हां सां शेयर कया। त दुनिया में काई बि शइ बेकार न आहे। तव्हांजो अगरि दिमाग़ु तख़लीक़ी आहे तव्हांजो, ऐं तव्हांखे कुझु ठाहिण जो, कुझु करण जो शौक़ु आहे, त इन्हनि बेकार शयुनि मां बि, इन्हनि ज़ाया थींदड़ शयुनि खे बि ॾाढे सुहिणे नमूने सां इस्तेमालु करे सघिजे थो। त मूं सोचियो अॼु भला थोरो इहो बि शेयर थी वञे, छो त मौक़ो अहिड़ो आहे जो ॾेखारण लाइ कुझु कोन्हे। तव्हां यकीन कयो त 6:30 बजे पूरे लाइट आई आहे, उन महिल राति थी चुकी, सिज लही वियो, आज़ान आई। उनखां पोइ वरी नमाज़ वमाज़ पढ़ी फ़ारिग़ थियासीं। अञा त कुझु महिमान आया जेके असांखे शादीअ जो सॾु ॾियणु आया हुआ, त काफ़ी देरि उन्हनि सां वेठासीं। 8:30 बजे उहे विया आहिनि। उनखां पोइ मां राति जी मानी ठाही आहे, तकड़ में पटाटा तरिया आहिनि ऐं चांवर पचाया आहिनि। ऐं हाणे चांवरनि खे दम ॾेई मां अची तव्हां सां ॻाल्हायां थी हिन महिल। सो इहो बसि सॼो ॾींहं जो हाल अहिवाल रहियो। ऐं मूं चयो त कुझु न शेयर करण खां ऐं तव्हां सभिनी खे मायूस करण खां बहितर आहे त कुझु न कुझु शेयर कजे। सो तव्हां सभिनी वॾी महिरबानी जेके इंतज़ारु था कयो ऐं ॾिसो था ऐं चाहियो था ॾिसणु, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं इहो मां ज़रूरु चाहींदमि त जेके रिसाइकलिंग जा मां आइडियाज़ तव्हां सां शेयर कया आहिनि। हाणे जीअं शुरू में स्टार्टिंग में हिकिड़ी बास्केट तव्हां ॾिठी हूंदी, उनखां पोइ हिकिड़ो रेड ढक सां, रेड कलर जे हुन सां छा चइबो आहे, ॿुजीअ सां, नॉब सां तव्हां बॉक्स ॾिठो हूंदो। त इहा बास्केट जॾहिं पुराणी थी वई, हुनजो सफ़ा हैंडल लूज़ थी वियो त लड़की पियो पए, मां हुनजो हैंडल पटे छॾियो ऐं हुन बास्केट खे, रिसाइकिल्ड बास्केट खे मां वरी रिसाइकिल करे हिकिड़ो ख़ूबसूरत बॉक्स ठाहियो। ऐं पोइ कंहिं ॿार जे बर्थडे में मां हिन में टॉफ़ीस भरे हुनखे गिफ्ट कयो हो। त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, ख़ुशी थी ॾियनि ॾाढी। ऐं पंहिंजे हथ जे ठहियल शयुनि जो को जवाबु ई न आहे। मिसाल जे तौर ते हाणे नेक्स्ट मंथ मूंखे वञिणो आहे लाड़काणे, इनशाला मुंहिंजो प्लान आहे मार्च में वञण जो। त मां पंहिंजी भेण खां पुछां पई ॻोठु अचां त मां छा खणी अचां कंहिंजे बि लाइ, छो त कोई मूंखे पिंडियूं थो मोकिले गिफ्ट में, कोई कंहिं विहाणे जी छव मोकिली, हिकिड़ी माईअ
ॻोठ जा असांजा पीठल धाणा सुका उहे बरणी भरे मोकिलिया था। यकीन कयो उन्हनि जो जेको टेस्ट हो न धाणनि जो, मूं ईअं कयो जो जेके मूं वटि हितां जा वरितल धाणा हुया पीठल ॿिन्ही खे मां मिक्स करे छॾियो। मूं चयो जीअं उहो हावी हुयो ॻोठ वारो टेस्ट। सो जॾहिं मूंखे प्यार मां कोई अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं मोकिले थो त मूंखे अजीब थो लॻे त मां बाज़ारि मां उन्हनि जे लाइ कुझु वठी वञा। त बहितर इहो आहे त मुंहिंजी भेण चवणु लॻी तूं एॾियूं सुठियूं सुठियूं शयूं ठाहीं थी, उन्हनि जे लाइ कुझु अहिड़ा डेकोरेशन। मनी प्लांट त मां बॉटल्स माशाल्लाह ज़िंदगी में ॾाढियूं ॾिनियूं आहिनि, छो त बोतलूं जमा थींदियूं थियूं रहनि। मां डेकोरेट कंदी रहंदी आहियां, मनी प्लांट विझी बोतल डेकोरेट करे कंहिंखे बि गिफ्ट में ॾियो त उन माण्हू जे लाइ उहो हिकिड़ो बेस्ट गिफ्ट आहे। सो उन मूंखे इहो ई चयो त तूं जेके शयूं थी ठाहे अहिड़ी कुझु शयूं ठाहे खणी अचिजांइ, सभु ख़ुशि थींदा हथ जी शइ ॾिसी। त असां वटि त क़दुरु आहे इन हथ जे ठहियल शयुनि जो। मूंखे ख़बर न आहे तव्हां ॾिसंदड़नि वटि केतिरो क़दुरु आहे या तव्हांजे आसपास मौजूदु माण्हुनि वटि केतिरो क़दुरु आहे। त पर मां हिन शइ खे ॾाढो पसंदि कंदी आहियां। यकीन कयो मूंखे ईअं लॻंदो आहे त जॾहिं कंहिं बि शइ खे मां रिसाइकिल कंदी आहियां, मां को बि क्राफ्ट का बि आर्ट जी शइ मां ठाहियां थी त मूंखे ईअं लॻंदो आहे हिन में सॼो मां पंहिंजो प्यारु विझंदी आहियां, ॾाढी मोहबत सां ठाहींदी आहियां। मां इहे टेबलियूं ठाहियूं एॾियूं सुहिणियूं, नंढी ग्रीन टेबल त सुगंध खणी वई आहे, लाहौर में मुंहिंजे घर जी कंहिं कॉर्नर में पियल आहे, पाठे जी टेबल लॻे नथो पाठे जी आहे। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां खोड़ सारियूं डेकोरेशन जी शयूं। तव्हां ॾिसो पिज़्ज़ा जे बॉक्सिस मां इहे टेबलूं ठाहियूं, इन्हनि जा यानी टॉप, ऐं बल्कि इन्हनि जा पावा बि पाठनि में ई ठहियल आहिनि। ऐं उनखां अलावा ट्रेस जेके ठाहियूं आहिनि ॾाढियूं ख़ूबसूरत डेकोरेटिव ट्रेस। ज़ाहिर आहे उनखे असां ईअं पाणी वाणी में त न यूज़ कंदासीं, गते जी शइ आहे, पर हिकिड़ी टेबल जे कॉर्नर ते पई हुजे, उन में मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि, को फ़ोटो फ्रेम आहे, को प्लांट आहे, नंढियूं नंढियूं सजावट जूं शयूं, ॿ पेंट थियल पथर ई उन में रखी छॾियो त एॾो हसीन लॻंदो। त इन बेकार शयुनि मां असां ॾाढियूं ख़ूबसूरत शयूं ठाहे था सघूं। त प्लीज़ कोशिशि कयो, ट्राए कयो। इन्हनि सभिनीनि जूं वीडियोज़ मौजूदु अथव, सवाइ जेके 2 न्यूज़पेपर जूं बास्केट्स मां शेयर कयूं आहिनि तव्हां सां, उहे मां सोचां थी त कंहिं ॾींहुं उन्हनि जी वीडियो बि ठाहे छॾियां। ॾाढो हिकिड़ो प्यारो उहो बि क्राफ्ट आहे। त ट्राए कयो, पंहिंजे ॿारनि खे सेखारियो। कोविड जो ज़मानो, एतिरो अरसो ॿार घरनि में वेठा रहिया, अलहमदिल्ला हाणे त स्कूल खुलिया आहिनि, पर वरी बि हालात त बहितर थींदा, वेकेशन्स थींदियूं, मौक़िया ईंदा घर में वेहण जा। कोशिशि कयो ॿारनि खे बि बिज़ी रखो, पाण बि उन्हनि सां गॾिजी कमु कयो, इंजॉय कयो। घर खे इन्हनि शयुनि सां डेकोरेट कंदो, मज़ो ईंदो। भली तव्हां अमीर हुजो, ख़ुशहाल हुजो, तव्हां हर शइ बाज़ार मां वठी सघो था, हर डेकोरेशन पीस, पर जेको बाज़ार मां वठिजे थो उहो ॿिया बि था वठनि, पर जेको तव्हां पाण ठाहींदा आहियो उहो सिर्फ़ु तव्हां वटि हूंदो आहे। सो इहो मुंहिंजी अॼु जी सलाह बि अथव त कोशिशि कजो, इन्हनि ते अमल कजो। ऐं मूंखे तव्हांजी मोट खपंदी, मूंखे तव्हांजो रिस्पॉन्स खपंदो त तव्हांखे इहो कमु कीअं लॻो। इहे सभु वीडियोज़ अवेलेबल आहिनि, ऐं मां ज़रूरु चाहींदमि त जॾहिं बि इहे वीडियोज़ ॾिसो त तव्हां महिरबानी करे उन्हनि खे शेयर ज़रूरु कयो, ऐं कोशिशि कयो पंहिंजी फ्रेंड्स खे, फैमिली खे चओ त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि या वीडियोज़ घटि में घटि ॾिसनि। सब्सक्राइब न बि कनि त वीडियोज़ त ज़रूरु ॾिसनि। मां चाहींदमि मुंहिंजो कमु सभिनी ताईं पहुचे, परे परे ताईं पहुचे। सो अलाह तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वही।